नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज जे कोट लालू जे इलाइक़े ॻोठ मोहम्मद साले राजपर में शहीद सहाफ़ी अली शेर राजपर जे घर ते 10 खां वधीक हथियारबंदनि जो हमलो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फैज़गंज में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग पंहिंजी रिपोर्ट में। फैज़गंज कोट लालू जे इलाइक़े ॻोठ मोहम्मद साला राजपर में शहीद सहाफ़ी अली शेर राजपर जे घर ते 10 खां वधीक हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग के नतीजे में शहीद सहाफ़ी जो चाचो कमाल राजपर, चाची मुस्मात सख्त ज़ख्मी थी पिया, जिनखे कोट लालू पुलिस मोबाइल ज़रिए फैज़गंज सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां अॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। शहीद सहाफ़ी अली शेर राजपर जे भाउ दाऊद राजपर वाक़े बाबति मालूम करण ते ॿुधायो त मीर हुसैन राजपर, अब्दुल रज़ाक राजपर, जाफ़र राजपर समेत 10 खां वधीक हथियारबंदनि असांजे घर ते हमलो कयो। फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा ज़ख्मी थिया आहिनि, जॾहिं त कोट लालू पुलिस पिणु वाक़े वारे हंध वटि पहुतल आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे लेटर जे अस्पताल मोकिलियो आहे, जॾहिं त धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो हलंदड़ आहे, जिते हिकु ॼणो क़तल भी थी चुकियो आहे। शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।